एक्सरे जी सर्विस है उनके बहाल कयो आहे। 5 साल मुझे ख्याल में थी विया आहिनि, बंद हुई। बदीन जी जेकी 11 हॉस्पिटल्स आहिनि सभिनीनि जे लाइ असां कोशिशूं कयूं पिया। रुगो ही हिकिड़ी हेल्थ फैसिलिटी न आहे जिते एक्सरे जेकी आहे उहो रिपेयर कई आहे। जिथे भी एक्सरे जी रिपेयर जी ज़रूरत हुई असां कई आहे। निंदे हॉस्पिटल जी एक्सरे बंद हुई, उहो बि असां शुरू कई आहे। सहूलतूं फराहम करे रहिया आहिनि, एक्सरे, अल्ट्रासाउंड, दवाऊं, उन ते ॾाढी ख़ुशी आहे। पर अञा असीं इन्हनि खे थोरी रिक्वेस्ट करियूं था कि अञा इनखे जेतिरो तव्हां एफर्ट्स करे सुठो करे सघो था त ख़ुशकी जे लाइ सुठी ॻाल्हि आहे। असां तमामु घणी इम्प्रूवमेंट कई आहे ऐं मुंहिंजो ईमान आहे त डे बाय डे असीं इम्प्रूवमेंट आणियूं पिया। जेके कल्ह कोताहियूं हुयूं अॼु हल थी वियूं आहिनि। कल्ह जेके गैप्स हुआ उहे अॼु इम्प्रूवमेंट थी विया आहिनि। जीअं तव्हां हिते ॾिठो एक्सरे सर्विसिस असांजो कोन हुयूं, अॼु स्टार्ट थी वियूं आहिनि। अल्ट्रासाउंड सर्विसिस कोन हुयूं, उहे स्टार्ट थी वियूं आहिनि। लैब सर्विस तमामु महदूद हुयूं, उहे तमामु सुठियूं थी वियूं आहिनि। अॼु हिते असां एक्सरे सर्विसिस हिते जी आवाम जे लाइ जेका 4 साल खां वठी गैर फ़ाल थियल हुई उनखे फ़ाल कयो ऐं ॿियो ॻाल्हि इहा आहे त छा सिंध हुकूमत बि इन ई तरीक़े सां जेके ॿिया सिहत मर्कज़ आहिनि उन्हनि में जेके सिंध गवर्नमेंट जमात हलनि पिया, छा उन्हनि में उहे सहूलियतूं बि फराहम कंदी या न। कैमरामैन असगर कोसो सां गॾु राज़क़रीन कोसो, अवामी आवाज़ TV न्यूज़ बदीन। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।